खानपुर मार में तालीम खाते जे लोअर स्टाफ पारां मुतालबन जी मनता तोड़े ट्रेज़री अमले जे अढंगे रवैये खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। खानगढ़ तालुके जे लोअर स्टाफ ज़िले अॻवान अमीर हमज़ा महर, नबी बख्श अब्बासी, मोहम्मद अयूब काज़ी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। असांजो मसलो इहो आहे असां लोअर स्टाफ एजुकेशन जा मुलाज़िम हुई सभई। असांजो मसलो इहो तक़रीबन 2007 खां वठी हले थो। असांजो हिकु त पहिरियों मसलो इहो आहे त असां नाजाइज़ी आहे ट्रेज़री वारा असांजी कटौती कनि था त तव्हां जेको आहे पघारूं असांखे वापसि ॾियो ऐं जेको आहे रिवर्स कयो स्केल वग़ैरह। इन जे लाइ असांजो एहतजाज आहे। हाणे वज़ीर आला खे सेक्रेटरी खे असांजी अपील आहे त बराए महिरबानी हर खाते में टाइम स्केल मिलियो आहे। एरिगेशन कर, रोड खातो कर, सिहत खातो कर। असां कहिड़ी चोरी कई आहे? हिननि जी नंढड़ा मुलाज़िम असां कोई खाइण जे लाइ वधाइनि त बाबा पैसा ॾियो पैसा ॾियो। सिंध सरकार तोड़े ज़िले इंतज़ामिया खे घुर्जे त लोअर स्टाफ सां थींदड़ नाजाइज़ी जो नोटिस वठी संदन तदारुक कई वञे। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर महर।